नाज़ी पन्नू आकल में हथियारबंदन फायरिंग करे नौजवान के कत्ल करे छड़ियो। वाक़े खिलाफ वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे लाश रखी धरणो हयो। इन हवाले से रिपोर्ट कर रहियो गुलाम शबीर चाचड़। पन्नू आकल बाजी थाने की हद में हथियारबंदन हथा जो नौजवान कत्ल आहे जंहिंजो लाश जो वारसन खणाए नेशनल हाईवे ते रखी धरणो हयो आहे। बिनी पासा जो ट्रैफिक जाम थी वियो। अचो तो वारसन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो हुननि जो छा चवणु आहे। जख्मी करे विया आहिनि, हिकिड़े खे मारे विया आहिनि। मसलो हुयो नंढनि ॿारनि जो। ठीक है, जेकॾहिं तव्हांखे इशू हुयो कोई भी तव्हां कोर्ट में केस दाख़िल कयो, कोर्ट में हाज़िरियूं मिलनि पियूं। जॾहिं कोर्ट में हाज़िरियूं ॾेई करे वापसि आया, तव्हांजो इहो कमु न हुयो। तव्हां पंहिंजो कानून हथ में खणी तव्हां माण्हू खे मारियो। असां सभिनी महरनि सां असांजी कोई बि न आहे, पर चंद महर कम्युनिटी जा माण्हू जंहिं टकड़ करे जंहिं ॾाढ करे मारिया आहिनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। हे रोड ब्लॉक सिर्फ़ु इन जे करे थियो आहे त असां सां कोई बि गवर्नमेंट जो माण्हू अची करे ॻाल्हाए त जेकी असां सां नाइंसाफ़ी थी आहे उहा असां सां इंसाफ़ ॾिनो वञे। असांजो इहो मुतालबो आहे त एसपी साहब पाण हिते अचे ऐं मारन जूं जायूं भी ड्राए, मारन के गिरफ्तार भी करे। तेस ताईं असां न रोड खोलींदासीं। मेड़ा मिनता कयूं, हर ॻाल्हि कई आहे। उन खां पोइ आया आहिनि, 3 मोटरसाइकिल खे गोलियूं हणी आहिनि। हिकु ते में असांजो शहीद थी वियो आहे, 2 असांजा सीरियस आहिनि, खणी आहिनि सख़्त। पुलिस हिन महिल ताईं काई बि न पुगी आहे। का ॻाल्हि असां सां हिन महिल ताईं न थी वियो आहे। 2 कलाक थी विया आहिनि, असां हेॾनि जो होॾे डुकिया आहियूं। छड़ो उमिरनि जो माण्हू मोहियो, असां रेड कईसीं बाने महर ते। उन खां पोइ मूंखे चवराईंदो त हे जेको खून मूंखे ॻिची में पियो आहे इहो तो विधो आहे। भाऊ मां न विधो आहे, तूं बे कुतो पेर खणी आयो। उन खां पोइ तुंहिंजे जाइ वारदास ते अची असां हर शइ कई आहे। उन खां बाद मुंहिंजे हे दड़का ॾींदो हो, मां दरगुज़र कंदो हुउमि। हिन जो ओचितो भाटियो हुतां एक्सीडेंट जो मूंखे चए त इहो बि तुंहिंजे कंध में थी, मां तो जेको वणाई कजांइ मां पुलिस सां। हाणे हेसिलो ॾेई वियो। छा थींदो आहे? भाटियो आहे मुंहिंजो, भाटियो आहे अब्दुल मजीद भाटियो आहे। नाजायज़ी भया मोटिया जन पिया, उनखे मारे विया आहिनि। केरु? ॿार लाश रखी जो धरणो हयो आहे। हिननि SSP खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जवाबदारनि खिलाफ़ FIR करियो, उन्हनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। तेसि ताईं हे धरणो ख़त्म न कयो वेंदो। कैमरामैन कलीमुल्लाह सां गुलाम शबीर, धरती TV न्यूज़।